अयूब खोसे केॾो न सच चयो आहे। उहे केॾां वञनि जिन जूं इंतज़ारियूं बेक़रारियुनि में बदिलजी काहुअ जे दड़े जहिड़ियूं वीरान थी वियूं आहिनि, ऐं जिन जी अपाहिज ॿारनि जहिड़नि ॾींहंनि खे यकसानियत जी कैसर खाई वई आहे। उहे आख़िर केॾां वञनि जिन पंहिंजा मन वहसान ते विञाए छॾिया आहिनि, ऐं जिन जा तन बि मसवाड़ जे घरनि जीअं ओपरा रहिजी विया आहिनि, जिन खे हाणे त को रंग बि न आहे रहियो। उहे केॾां वञनि जिन जूं मोहबतूं अज़ियतनि जा नावल ऐं अखियूं नाउमेदी जूं वायूं थी वियूं आहिनि, जिन जो लफ़्ज़ रोड हादसे में छितिजी वियल घोरेतरी नींगर जे रड़ीन जहिड़ो दर्दनाक थी वियो आहे। उहे केॾां वञनि जिन जो वजूद रूपोश जो राग आलापे उल्कनि जे इम्तिहान में पुसी वियो आहे, जिन लाइ हाणे न कंहिं बि घिटीअ में को याद जो झूटो उभरे थो, न कंहिं ख़्याल जो को तारो टमके थो। उहे केॾां वञनि जिन जी ज़िंदगी जी डायरी जो पहिरियों पनो कंहिं अक जे खीर सां लिखी छॾियो आहे। उन खां पोइ उहा डायरी ईअं कोरी रहिजी वई आहे जीअं ऊन्हारे जी शुरूआती ॾींहंनि में आसमान कोरो हूंदो आहे, जंहिं ते न को बादल तरंदो आहे न का विॼ चिमकंदी आहे। भला उहे केॾां वञनि जिन जे दरनि ते बुख बांबड़ा पाए वेही रही आहे, जिन जे अंगणनि ते उस धरणा आणी नुंहां ॻाए रही आहे, ऐं जिन जूं जवानियूं ख़ुदकशी जी ॻहण विञाईंदी रही आहे। उहे केॾां वञनि, कोई ॿुधाए आख़िर उहे केॾां वञनि, उहे केॾां वञनि। साथ सलामत, सिंध सलामत।